दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ख़ासि करे ड्रामा सीरियल पापनगर जी। हलूं था पापनगर जे ड्रामे जी नई अपडेट रिव्यू कंदासीं अचण वारी एपिसोड जी। दोस्तों हलूं था एपिसोड खां पहिरियां तव्हांखे सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे, अगरि हीअ मुंहिंजो वीडियो तव्हां ॾिसी रहिया नवां दोस्त आया हो असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद कोसो ब्लॉग ते, त महिरबानी करे हिन खे सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। अगरि पेज ते ॾिसी रहिया हो त फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर कंदा। तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं, हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों जेको पापनगर ड्रामे में सारंग ऐं मल्हार जी जेकी तू में हली रही आहे, पोइ एपिसोड में बि तव्हां ॾिठो, इहो सारंग जेको आहे मल्हार खे पंहिंजो सॼण सम्झे थो, लेकिन मल्हार जेको आहे सारंग खे न सॼण सम्झे थो न दुश्मन। उन जी ॻाल्हियुनि ते बार बार चिड़ी थो वञे, छो त सारंग चए थो त अमुन सुठी ॻाल्हि आहे, जहिड़े खे वधाइणु न घुरिजे, ऐं अॻियों हिकु शैतान माण्हू आहे उन सां यानी बलाज ख़ान सां अटकणु न घुरिजे, हू त आहे ई शैतान। लेकिन मल्हार चए थो मां जहिड़ो कंदुमि, वरी शेरदिल बि चए थो मां जहिड़ो कंदुमि, इन ॿिन्ही जो जोड़ बराबरि आहे। लेकिन सारंग रोके रहियो आहे, उन जी सारंग जा घर वारा मल्हार जा घर वारा बि सम्झाए रहिया आहिनि बाबा जहिड़ो ज़रूरी न आहे। इहो जहिड़ो अॻिते हली बलाज ख़ान सां शेरदिल ऐं मल्हार जो वधी वेंदो, छो त उन खे राबेल बि रोके रही आहे मल्हार खे, लेकिन मल्हार नथो मुड़े।